जी यासिर गुज़िरियल 5 ॾींहंनि खां जेका कराची में बरसात हुई, बरसात कराची में जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। हिन वक़्तु असीं कराची जे इलाइक़े कोरंगी काज़वे ते मौजूदु आहियूं, जिते जेको आहे त मलीर नदीअ जो पाणी जेको आहे त काज़वे क्रॉस करे पियो, जंहिंजे करे ही रोड जेको आहे ट्रैफ़िक लाइ बि बंदि कयो आहे। हिन रोड जी अवां हालत ॾिसी सघो था त ही रोड मुकमिल तौरु तबाह थी चुको आहे। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीउ ॾिसी सघो था अव्हां त हीउ रोड मुकमिल तौरु तबाह थी वियो आहे। मलीर नदीअ जो पाणी ही रोड क्रॉस करे समुंड तरफ़ वेंदो आहे, ओॾे शोर कयो वेंदो आहे, पर हिन वक़्तु जेको आहे त ही रोड मुकमिल तौरु तबाह थी वियो आहे। हुन सां गॾोगॾु जेका हिन रोड जी फुटपाथ आहे उहा बि जेको आहे त टुटी पई आहे। तव्हां उहा बि ॾिसी सघो था त हिन रोड जी जेका फुटपाथ आहे उहा बि मुकमिल तौरु तबाह थी चुकी आहे ऐं रोड बि जेको आहे मुकमिल तौरु तबाह थी चुको आहे। इन सां गॾोगॾु कराची जो जेको मेन जेको शहर आहे शाहराह फैसल, उते जेका पुल आहे, अंडरपास पुल आहे जेका, त उहा पिणु जेको आहे त हिन वक़्तु मुकमिल तौरु तबाह थी चुकी आहे। उन सां गॾोगॾु क्लिफ्टन 3 तलवार वारी अंडरपास उहा बि जेको आहे मुकमिल तौरु तबाह थी चुकी आहे। शाहराह फैसल ते पिणु रोड में खॾा पइजी विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेको गुलिस्तान जोहर वारो रोड आहे, जेको सफूरा खां पहलवान ॻोठ ताईं हबीब यूनिवर्सिटी तरफ़ ईंदो आहे, उहो रोड बि मुकमिल तौरु तबाह थी चुको आहे, छाकाणि त बख्तावर ॻोठ जो जेको नालो आहे उहो जेको उथली पियो, जंहिंजे करे उहो रोड बि मुकमिल तौरु तबाह थी चुको आहे। हिन वक़्तु कराची जा जेके मेन रोड आहिनि उहे पिणु जेको आहे मुकमिल तौरु तबाह थी चुका आहिनि। बरसाति जेको आहे त 5 ॾींहं पूरा मुसलसल हली, जंहिंजे करे कराची जे जेके मुख़्तलिफ़ रोड आहिनि उन्हनि जी हालत हीअ आहे। हिन वक़्तु ही रोड जेको कोरंगी काज़वे वारो आहे इहो बि मुकमिल तौरु तबाह आहे ऐं ही रोड हिन जेको आहे त हिन वक़्तु ट्रैफ़िक लाइ जेको आहे त बंदि कयो वियो आहे। हिन रोड में जेको आहे त ॾार बि पइजी विया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे त ट्रैफ़िक इंतिज़ामिया ऐं पुलिस एहलकार ही रोड जेको आहे त मुकमिल तौरु ट्रैफ़िक लाइ बंदि कयो आहे, छाकाणि त अॻियां बि जेको आहे त पाणी हले थो ऐं जेके 2 पुलियूं आहिनि जेको आहे कोरंगी काज़वे वारियूं, उहे पुलियूं बि जेको आहे त हिन वक़्तु मुकमिल तौरु असांखे तबाह नज़र अचनि पियूं, उहे जेको आहे त मुकमिल तौरु तबाह थी चुकियूं आहिनि, जंहिंजे करे बि जेको आहे त हीअ ट्रैफ़िक बंदि कई वई आहे। हिकु तरफ़ पाणी, ॿिए तरफ़ रोडनि जी हीअ हालत हुअण करे हितां जे रहवासियुनि खे हिन वक़्तु सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जी।